गढ़ी यासीन मावा से आम खबर शेयर कंदा हलूं त गढ़ी यासीन जे समाजी तंज़ीम गढ़ी यासीन समाजी इताद जी साल 2022 लाइ नई बॉडीअ जो ऐलान किया वियो आहे। उन सिलसिले में सदर ला बाबर खान पठान, सीनियर नायब सदर वफ़ा अब्बासी, नायब सदर शफ़ीक अहमद महर, जनरल सेक्रेटरी शाहीन सिंधी, डिप्टी जनरल सेक्रेटरी सैयद अयाज शाह, खजानची बहादुर सुमरो, प्रेस सेक्रेटरी कादिर दाद महर, राब्ता सेक्रेटरी आगा फैसल खान पठान जो ऐलान किया वियो। उन मौके ते सदर बाबर खान पठान, जनरल सेक्रेटरी शाहीन सिंधी प्रेस क्लब गढ़ी यासीन में ॻाल्हाईंदे चयो त गढ़ी यासीन समाजी इताद निज समाजी गैर सियासी तंज़ीम आहे जेका गढ़ी यासीन शहर जे भलाई, बहितरी, तालीम, सिहत, अमन अमान ते विता वसार कमु कंदी रहंदी आहे। अॻुवाणनि प्रेस क्लब गढ़ी यासीन में नए बॉडीअ जो पिणु ऐलान कयो। रहीम सभु तारीफ़ूं उन हिक खे सूहनि जे ॾिसण लाइ ॿ अखियूं ऐं सोचण लाइ हेॾो सारो ज़हन ॾिनो आहे ऐं असां ते छॾे ॾिनो आहे त असां उन ज़हन मां कहिड़ा कहिड़ा कम वठूं था। गढ़ी यासीन समाजी इतिहाद गुज़िरियल 4 सालनि खां वठी पंहिंजे वित वसाहर शहर जी ख़िदमत करे पियो ऐं हिन वक़्त ताईं शहर जे तक़रीबन हर मसइले ते गढ़ी यासीन समाजी इतिहाद जेको आहे अॻभरो रहियो आहे। पोइ उहो तालीमी मसइलो हुजे, अमन अमान जो मसइलो हुजे, उन में गढ़ी यासीन समाजी इतिहाद जेका हिकु गैर सियासी तंज़ीम आहे उन पंहिंजो पाण मल्हायो आहे ऐं भरपूर कोशिशि कई आहे शहर जे मसइले खे, कंहिं बि मसइले खे हल करण में। सो उन हवाले सां हीअ ॿी बॉडी साल 2022 जो मुतफ़िक़ा तौर ते फ़ैसिलो कयो वियो आहे जेके बिना मुक़ाबले उहिदेदार आंदा विया आहिनि ऐं मां गुज़ारिश कंदुसि सदर खे त हू इन बॉडी जो ऐलान करे। इहा बॉडी जेका आहे संगत चूंडी आहे जेका बिना मुक़ाबले चूंडी वई आहे। उन में मां संगत जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जंहिं संगत मूं ते एतमाद करे मूंखे सदर जे लाइ चूंडियो आहे। सदर जे लाइ मुंहिंजो नालो आयो आहे, दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी आहे जेके सीनियर दोस्तनि जिन मूं ते एतमाद कयो आहे। ऐं सीनियर नायब सदर वफ़ा अब्बासी, नायब सदर शफ़ीक अहमद महर साहब, जनरल सेक्रेटरी शाहीन सिंधी साहब, डिप्टी जनरल सेक्रेटरी सैयद अयाज शाह, खजानची बहादुर सुमरो, प्रेस सेक्रेटरी कादिर दाद महर, राब्ता सेक्रेटरी आगा फैसल खाकी, ऑफिस सेक्रेटरी अतीक अहमद भुट्टो। इहा त 2022 जी नई बॉडी आहे ऐं अल्लाह पाक खां दुआ आहे त जीअं हमेशह पंहिंजे शहर जे लाइ गैर सियासी तौर कमु कयो आहे। इंशाअल्लाह ताला असांजा दोस्त सभई जज़्बो रखनि था पंहिंजे शहर जे लाइ, पंहिंजे शहर जी ख़िदमत करण जे लाइ। सो इंशाअल्लाह ताला सभिनी दोस्तनि खे इहा अपील आहे त जीअं तव्हां हमेशह असां सां साथ ॾिनो आहे, हाणे बि असां उमेदु रखूं था त हमेशह तव्हां असांजो साथ ॾींदव त जीअं गढ़ी यासीन समाजी इताद खे बहितर खां बहितर बणाए ऐं पंहिंजे शहर जी बहितरीन तरीक़े सां ख़िदमत करे सघिजे। ऐं आख़िर में मां एतिरो ज़रूरु चवंदुमि त शहर गढ़ी यासीन जे हर शहरीअ जा असां तमामु घणा तौराइता आहियूं जिन वक़्तु असांजी मदद कई आहे, असां सां सहकार कयो आहे ऐं असां हाणे बि उन्हनि में इहा उमेदु रखूं था त असांजे हर मसइले में शहर